Biology class 9 chapter 4 lesson 17 part 1 summary इख्तिसार आवां ऐं बायोलॉजी जो उस्ताद नजुल चन्ना अवां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे समरी, जंहिंमें असां हिसो पहिरियों पढ़ंदासीं। समरी आहे असां वटि चैप्टर 4 जी, हुन जो पार्ट 1 आहे। खुर्दबीनी जी इजाद साइंस जी दुनिया में तमामु वॾी इजाद आहे। खुर्दबीनी जी इजाद खां अॻु खोड़ सारनि बीमारियुनि जे बारे में इंसान वटि वहम ऐं विश्वास मौजूदु हुया, छो त उन्हनि बीमारियुनि जा सबब जेके हुया उहे खुर्दबीनी जानदार हुया। पर जॾहिं खुर्दबीनी इजाद थी तॾहिं हुननि बीमारियुनि जा साइंसी सबब मालूम थिया ऐं इंसान वहमनि विश्वासनि मां आज़ादी हासिल कई। सभ खां पहिरियां Zacharias Janssen is believed to be the first investigator to invent the compound microscope and Robert Hooke improved it. सभ खां पहिरियों चयो वञे थो त 1590 जे धारे ज़ेकेरियस जैनसन पहिरीं खुर्दबीनी इजाद कई। हिन जी खुर्दबीनी हिकिड़ो सादो ट्यूब हुई जंहिंमें सिर्फ़ु 2 लेंस लॻल हुया, उन जे करे उन जो मैग्नीफिकेशन पावर पिणु घटि हुयो। उन खां बाद रॉबर्ट हुक नाले साइंसदान उन खुर्दबीनीअ खे इम्प्रूव कयो ऐं उन में लेंसिस जो तइदादु वधाए इस्तेमालु कयो, जंहिंजे करे उन जो मैग्नीफिकेशन पावर पिणु वधियो। ऐं पोइ इहा खुर्दबीनी जेका आहे अॻिते अञा वधीक साइंसी अंदाज़ में तरक़ी कंदी हली। तव्हांजो कंपाउंड माइक्रोस्कोप इजाद थिए थी, लाइट माइक्रोस्कोप खां अॻिते हली करे वरी इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप इजाद थिए थी, जंहिंजो मैग्नीफिकेशन पावर 1000 भेरा लाइट माइक्रोस्कोप खां वधीक हुयो। Two parameters are important in microscopy, for example, magnification and resolution. Microscopy जे अंदर 2 पैरामीटर्स इंतहाई आम आहिनि। हिकिड़ो आहे खुर्दबीनी जी मैग्नीफिकेशन वारी ख़ासियत। मैग्नीफिकेशन जो मतिलबु आहे मैग्नीफाई, यानी कंहिं बि जिस्म खे वॾो करे ॾिसणु। मिसाल जे तौर ते मैग्नीफाइंग ग्लास तव्हां ॾिठो हूंदो, जेको नंढड़नि अखरनि खे वॾो करे ॾेखारींदो आहे। सो खुर्दबीनी जो कमु बि इहो आहे, हिकु त नंढड़ा जानदार असांखे वॾा करे ॾेखारींदी आहे, मैग्नीफिकेशन हुनजी तमामु घणी हाई हुजणु घुरिजे, ऐं ॿियो हुनजी रेज़ोल्यूशन, यानी उहो कंहिं बक्स खे वॾो त करे पर हुन सां गॾो गॾु उहो चिटो पिणु हुजणु घुरिजे, त जीअं असां हुनजे अंदरि मौजूदु नंढियुनि नंढियुनि स्ट्रक्चर्स खे आसानीअ सां उन्हनि में फ़र्क़ु करे सघूं ऐं उन्हनि जो मुशाहिदो करे सघूं। इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप में मैग्नीफिकेशन ऐं रेज़ोल्यूशन तमामु घणी पावरफुल हूंदी आहे, छो त हुन में लाइट रोशनीअ जी जॻह ते इलेक्ट्रॉननि खे इस्तेमालु कयो वेंदो आहे, त जीअं उहे ऑब्जेक्ट जो अक्स पैदा करे सघनि। इलेक्ट्रॉन जी वेवलेंथ नंढी आहे, तंहिंजे करे उन्हनि जी मैग्नीफिकेशन ऐं उन्हनि जी रेज़ोल्यूशन पिणु हाई हूंदी आहे। Another microscope is electron microscope. This microscope produces higher resolution. It can be used to examine subcellular structures. ॿी खुर्दबीनी इलेक्ट्रॉन खुर्दबीन आहे। पहिरीं खुर्दबीन जेका हुई उहा हुई लाइट माइक्रोस्कोप, जेका नज़र ईंदड़ रोशनीअ खे इस्तेमालु करे असांखे खुर्दबीनी जानदार ॾेखारींदी हुई। ॿी जेका खुर्दबीनी आहे उनखे असां सॾियूं था इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप, जंहिं मंझि लाइट जी जॻह ते असां इलेक्ट्रॉननि जी बीम खे इस्तेमालु कंदा आहियूं। ऐं इहा जेका इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप आहे उहा हायर रेज़ोल्यूशन वारा इमेज असांखे ॾेखारींदी आहे, यानी तमामु चिटा जेके अक्स आहिनि उहे। It can be used to examine subcellular structures. इन जी रेज़ोल्यूशन एॾी इंतहाई ताक़तवर आहे जो जीव ॻण जे अंदरि मौजूदु जेके सबसेल्यूलर स्ट्रक्चर्स आहिनि उन्हनि जो पिणु मुशाहिदो करे सघिजे थो। पर इहो आहे त इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप ते कमु करण जे लाइ असांखे हिकिड़ो वैक्यूम यानी खिला पैदा करणी पवंदी आहे। सो जेकी जानदार या तव्हां ज़िंदा जीव घड़ो ॾिसणु चाहियो था त उन जूं जेके चुरपुर आहिनि, हाणे उनखे खपे ज़िंदगी जा अमल करण जे लाइ, चुरपुर करण जे लाइ, मूव करण जे लाइ उनखे लाज़मी तौर ते ज़िंदा हुजणु घुरिजे, ऐं ज़िंदा हुजण जे लाइ उनखे ऑक्सीजन खपे। जॾहिं तव्हां वैक्यूम पैदा कयो था, खिला पैदा कयो था, त पोइ उन में तव्हांजो जेको ज़िंदा जीव घड़ो आहे उहो डेड थी वेंदो आहे। इन जे करे इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप जे हेठां लिविंग सेल्स जो मुशाहिदो तव्हां नथा करे सघो। A cell is the basic structural and functional unit of organisms explained by cell theory, important generalization of biology. बायोलॉजीअ में हिकिड़ी अहम जनरलाइज़ेशन असां पढ़ीसीं सेल थियरी, जंहिं मंझि मुख्य नुक़्तो ही हुयो त जीव घरड़ो समूरनि जानदारनि जो बुनियादी फंक्शनल ऐं बनावटी एको आहे। इहा जनरलाइज़ेशन
ॿिनि साइंसदाननि गॾिजी करे पेश कई हुई। हिकिड़ो हुयो असां वटि श्लाइडर ऐं ॿियो हुन सां गॾु कमु कंदड़ हुनजो साथी हुयो श्वान। इन्हनि ॿिन्ही गॾिजी करे सेल थियरी पहिरीं जेका आई उहा इन्हनि पेश कई। उन में पहिरियों ऐं अहम नुक़्तो इहो हुयो त सेल जेको आहे उहो सभिनी जानदारनि जो बुनियादी फंक्शनल ऐं बनावटी एको आहे, यानी जानदार शयुनि जी जेका बि बनावट आहे उनजो यूनिट जीव घरड़ो हूंदो आहे। इहो जीव घरड़ो ई हूंदो आहे जंहिंजे अंदरि उहे प्रोटीन तयारु थींदियूं आहिनि ऐं उन्हनि मंझां पोइ वरी जेके आहिनि जो ॿिया जीव घरड़ा तयारु थींदा आहिनि। ईअं हिकिड़ो जानदार नंढड़े ॿार मंझां तमामु वॾो ॿारु थिए थो, नंढड़े बचे मंझां तमामु वॾो जानदार थींदो आहे ऐं उन्हनि जा जेके फंक्शन थियनि था, मिसाल जे तौर ते तव्हां साह खणण जो अमल सम्झो था, नक ऐं फिफड़नि जे ज़रिए थींदो आहे, पर हक़ीक़त में इहो वञी करे जीव घरड़ जे अंदरि थींदो आहे जंहिंखे सॾिबो आहे सेल्यूलर रेस्पायरेशन। समूरा जीव घरड़ा गॾिजी करे साह खणंदा आहिनि, तॾहिं असांजे जिस्म खे उहा तवानाई मिलंदी आहे जेका असां पंहिंजी चुर्प में, ॻाल्हाइण में, सोचण में इस्तेमालु कंदा आहियूं। There are two types of cells on the basis of their subcellular structure, for example, prokaryotic and eukaryotic cells. जीव घरड़नि जा पंहिंजी सबसेल्यूलर स्ट्रक्चर जे बुनियाद ते ॿ क़िस्म आहिनि। हिकिड़ा जीव घरड़ा आहिनि प्रोकैरियोटिक सेल्स ऐं ॿिया जीव घरड़ा आहिनि यूकैरियोटिक सेल्स। प्रो मीन्स बिफोर ऐं कैरियोन मीन्स न्यूक्लियस, यानी उहे जीव घरड़ा जेके न्यूक्लियस जे पैदा थियण खां या ठहण खां अॻु वारा आहिनि, यानी एवोल्यूशन खां अॻु वारा जीव घरड़ा, उन्हनि खे असां सॾूं था प्रोकैरियोटिक सेल्स। मिसाल जे तौर ते बैक्टीरिया ॾिसो त उनजे अंदरि तव्हांखे उनजो जेको जीनियाती मादो आहे DNA आहे उहो कंहिं बि मर्कज़ में अंदरि बंदि थियल नज़र कोन थो अचे। उहो हिकिड़े स्पेस में आहे जंहिंखे असां चऊं था न्यूक्लाइड। उनजे ॿाहिरां को मर्कज़ी परदो या मर्कज़ जहिड़ी बनावट मौजूदु कोन्हे का। ही उहे जीव घरड़ा आहिनि जेके एवोल्यूशन खां अॻु वारा आहिनि। इन्हनि खे असां सॾूं था प्रोकैरियोट सेल्स ऐं ॿिया आहिनि वरी यूकैरियोट सेल्स। यूकैरियोटिक सेल्स असां उन्हनि खे सॾूं था जेकी एवोल्यूशन खां पोइ पैदा थिया। इर्तिकाई मरहलनि में छा थियो त जीव घरड़नि जे अंदरि जेको DNA मादो आहे उहो हिकिड़े जीव घर मर्कज़ जे अंदरि बंदि थियो। मर्कज़ पाण हिकिड़े न्यूक्लियर मेम्ब्रेन में बंदि हूंदो आहे। सो असां यूकैरियोटिक सेल्स खे चऊं था उहे जीव घरड़ा जंहिंजे अंदरि वेल डिफाइंड हिकिड़ो न्यूक्लियस हुजे, यानी मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस मौजूदु हुजे। पर प्रोकैरियोट अंदरि अहिड़े क़िस्म जो को बि जेकी न्यूक्लियस आहे उहो मौजूदु कोन हूंदो आहे। The prokaryotic cell has improper nucleus, for example, without nucleus membrane, while eukaryotic cell has proper nucleus surrounded by nuclear membrane. प्रोकैरियोटिक सेल्स उहे आहिनि जिन खे इम्प्रॉपर न्यूक्लियस हुजे, अणमुकमल उन्हनि खे मर्कज़ हूंदो आहे, यानी उन्हनि खे हिकिड़े क़िस्म जी उहो जेको मर्कज़ जे अंदरि बनावटूं थियनि थियूं, जेको जीनियाती मादो आहे उहो त थींदो आहे, पर उनजे ॿाहिरां का न्यूक्लियर मेम्ब्रेन कोन थींदी आहे, यानी मर्कज़ जंहिंखे असां चऊं था उहो कोन थींदो आहे। पर यूकैरियोटिक जीव घरड़नि जे अंदरि प्रॉपर न्यूक्लियस हूंदो आहे, न्यूक्लियर मेम्ब्रेन हूंदी अथसि, उनजे अंदरि जीनियाती मादो महफ़ूज़ थियल हूंदो आहे, बंदि पियो हूंदो आहे। सेल वॉल जंहिंजे बारे में असां पढ़ियो हुयोसीं त कुझु जीव घरड़नि में ही आख़िरी नॉन लिविंग बाउंड्री थींदी आहे, जीअं प्लांट सेल आहे या ईअं कुझु अलगाए जा जीव घरड़ा आहिनि ऐं यीस्ट जा जीव घरड़ा आहिनि, कुझु बैक्टीरिया आहिनि, उन्हनि जे ॿाहिरां पिणु जीव घरड़े में आख़िरी जेका नॉन लिविंग बाउंड्री थींदी आहे उहा थींदी आहे सेल वॉल। सेल वॉल इज टफ, रिजिड, नॉन लिविंग, permeable outer protective layer of some cells. सेल वॉल कुझु जीव घरड़नि में हिकु सख़्तु गैर जानदार छाणीअ नुमा ॿाहिरियों परदो हूंदो आहे। असांजो अॼोको लेक्चर चैप्टर 4 जे समरी पार्ट 1 सां हिते पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।